लाहौर काफ़िला हितों हज़ारे माण्हू विया जलसे में, उनजी कॾहिं टेस्ट लाइ किथे उनखे रोकियऊं। उतां जेके आया काफ़िला लाड़काणे हज़ारनि जी काफ़िलनि सूरत में, छा उन्हनि खे कॾहिं हुते कोरोना टेस्ट लाइ रोकियऊं? जेके पंजाब खां, जेके KPK खां डेली हज़ारे कोचूं अचनि वञनि थियूं, उन्हनि खे कॾहिं कंहिं बॉर्डर ते किथे रोकियो अथऊं त हुनजी कोरोना टेस्ट कई वञे? नौजवाननि खे, अदिन भेनरुनि खे उते रोके करे हुनजी कोरोना टेस्ट जे बहाने उन्हनि खे लाकअप कयूं, उनखे हथ कड़ियूं हुयूं। जेकी सिंधी ॼाणनि सां तज़लील ऐं तशदद हथ कड़ियूं आहिनि, उन्हनि खे लाकअप कयो आहे। असां उनजी सख़्तु मज़म्मत कयूं था। PPA जे ख़ुदा बख़्श जलसे में जेके माण्हू पहुता उन्हनि जी टेस्ट थी आहे कोरोना जी, हिननि जी टेस्ट शो जी नाज़रीन, तव्हां रैली जे अॻुवाणनि जा वीचार ॿुधा। हुनजो इहो चवणु आहे जेको उबाड़े में जेको मौसम नियाणियुनि जे मथां जेको बिना जवाज़ जेको SHO सुंदराणी जे तशदद करे वियो ऐं उन्हनि खां जेको आहे सो बिना जवाज़ उनखे लाकअप कयो वियो। उन्हनि जे जेके ख़िलाफ़ जेको तहरीर कई आहे, हिननि चयो आहे त आला अख़्तियार खां नोटिस वठण जी घुर कई आहे। कैमरामैन माजिद अली सोलंकी सां गॾु नियाज़ अली सोलंकी, सिटी TV न्यूज़, पिरालो।